मिशिया में सफ़ाई सुथराई जो निज़ाम धर्म भरम पीर मोहल्ला शेख मोहल्ला जराड़ शाह कॉलोनी बुगिया मोहल्ला फ़कीर कॉलोनी हुनरमंद कॉलोनी लतीफ़ कॉलोनी समेत हर हंध हर घटी हर चौराहे ते गंदगी किचरे जा ढेर लगी विया आहिनि। टाउन इंतज़ामिया फ़ोटो सेशन में मसरूफ़ ज़ाइरीन तोड़े शहरी सख्त परेशानी के मुंह ॾियण ते मजबूर पइजी विया। टाउन इंतज़ामिया सुजागी न कई शहर जे हर वार्ड में सफ़ाई सुथराई जो निज़ाम अणपूरो हुजण करे कचरे जा ढेर नज़र अचण लगा आहिनि। टाउन ऑफिसर भितशा शहर में सफ़ाई सुथराई जो निज़ाम बेहतर रखण में मुकम्मल तौर ते नाकाम बणिजी वियो। शहरी ॾचे में पहुची विया। मक़ामी शहरीन टाउन ऑफिसर भितशा खे हटाइण जो मुतालबो करे छॾियो। सफ़ाई वारो टाउन वारो अमलो किथे बि नज़र नथो अचण। विख विख ते कचरे जा ढेर पियल शहरीन सरवरी जमायत जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मा खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त भितशा जी सुस्त नाहिल टाउन ऑफिसर खे हटाए वञे। उन जी जाइ ते ईमानदार टाउन ऑफिसर मुक़ररु करे शहर खे गंदगी खां बचाए वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।